पैसा खपंदा हुआ। हाँ मूं त चयो त तूं ईअं ॻाल्हि कंदो ई न आहीं। हा सादिक ॿुधाए केतिरा पैसा खपनि? भला कहिड़ी ज़रूरत आहे ॿियनि खां पैसा वठण जी? तारा ज़रूरत आहे तॾहिं त वठां थो न। मूंखे भला शौक़ु आहे छा माण्हुनि जे आॾो हथु टंगण जो? ॻाल्हि सम्झ सादिक, अॼुकल्ह माण्हू नौकरियुनि जे लाइ दर पदर धिका था खाइनि ऐं वॾी मुश्किल सां मां मथां वारे साहब खे चई करे राज़ी कयो आहे। महिरबानी कर मूंखे टेंशन न ॾे। पुचरिया रोई छो तूं? यार मां पंहिंजी ज़िंदगी में बेज़ार थी वियो आहे। कन खोले ॿुध मिस्टर बेज़ार, को बि उबतो सुबतो लफ़्ज़ ॻाल्हायूं न त ईअं ख़िलाफ़ करे छॾींदो मां। वकार तोखे कंहिं चयो आहे त तालीम हासिल करण जो मतिलबु इहो आहे त नौकरी मिलंदी? तालीम त इंसान जी टी अख आहे। ॾिस असां वारो सजाद कीअं थो कपिड़ा इस्त्री करे, शकील प्राइवेट स्कूल में टीचिंग थो करे। हाणे महिरबानी करे चुप करे मूंखे बेज़ार न कयो। छो चुप कयां? कोई पढ़ियल लिखियल न आहिनि छा? यार सभिनी वटि डिग्रियूं आहिनि। राजा नफ़ीर वसीम ऐं मां। पोयो शैतान खे यादि कयोसीं, शैतान हाज़िर। हेलो वसीम, ज़ुल्म थियो, कर थियो मूंसां। खेर त आहे न? न दा, खेर ई त न आहे। ज़ुल्म कहर त चवाए थो न। हाँ? असारे दोस्त न असारे जिगर खुदकुशी करे छॾी रे। कंहिं ख़ुदकुशी कई? तली न रे, तली असांजो जिगर आहे छा रे? मां वकार जी ॻाल्हि थो कयां। मुंहिंजे वकार खुदकुशी करे छॾी रे वकार। तोखे अहिड़े कंहिं चयो त वकार ख़ुदकुशी कई आहे? अरे मूंखे चाचे ॾसियो रे, चाचे हुनजे पीउ ॾसियो मूंखे। ज़ुल्म थियो। कलाक अॻ में ॾसियो हुयईं। तूं वरी हाणे थो ॿुधाए असांखे? छा कयां मां, पहिला सुको न हुयो हाणे विचरायो हाणे। कर थियो रे। खड़े अचो असां पार्क में वेठा आहियूं। अरे यार वरी कर थियो, ज़ुल्म थियो। वरी कंहिं खुदकुशी कई? अरे वकार। हिन दुनिया में रहण लाइ समझौता करणा पवंदा आहिनि। पंहिंजी ख्वाहिश ऐं उमेदुनि खे मारणो पवंदो आहे। हा वकार, हर कंहिं जूं ख्वाहिशूं ऐं उमेदूं पूरियूं न थींदियूं यार। यार ख़ुदकुशी करणु, चोरी करणु, मंशियात वापराइणु पंहिंजी पंहिंजी नाकामी आहे। कंहिंखे को फ़र्क़ु कोन पवंदो मुंहिंजा भाउ। दा मूंखे कुझु ॻाल्हाइण ॾे, मां हिकिड़ो अर्ज़ु कयां। छा आहे? नसीर ऐं मां हिकु ज़बरदस्त आइडियो सोचियो आहे। तव्हां बि असां सां शामिल थी वञो। हा ॿुधाए छा सोचियो अथव?
मां इहो सोचियो आहे त ॻाइण वॼाइण जो ग्रुप ठाहियूं। हालात सही चिबरा मुल्क परेशान करे अचे हिते वेठो आ गेगरा ही मां छा पोइ ॾिसां सावण विहारिया थी लिमरा सुमरा शहर में सभई तोखे वतन था ॻोल्हींदा झूला हलंगड़ा जवे हलीम मंगरियो दुबई आवारो मैं छोकत कराची आरो ये अॼु खां पोइ पी सां नाटक कयई सुठो न थींदुई मैं सभई तोखे मिली हणाईंदासीं पंगड़ा पंगड़ा हड़ा अथव अरे हाणे ठहियो ठहियो बस करे वेह त कयां न पूरो यार ॻाल्हि ॿुधो मां वटि हिकिड़ो सफ़ा ज़बरदस्त आइडियो आहे चओ त तव्हांखे पोइ मां ॿुधायांव दोस्तो कंहिं हल्की फुल्की जॻह ते को नंढड़ो होटल लॻायूं यारो कसम सां बेरोज़गारीअ मुंहिंजो त नूर ई खसे वरितो आहे यार हा भाउ वॾी कमाई आहे होटल में मतिलब त पौंड जी खीर जी चांहि खपाए माण्हुनि जूं बुकियूं ख़तमु कयूं। न बाबा न किथे न असां पंहिंजो रोज़गार कंदासीं ईमानदारीअ सां अॼुकल्ह ईमानदारी वारा पाण बुख था मरनि। ओ हेलो आख़िर तुंहिंजो प्रॉब्लम छा आहे? होॾो अच त हेॾो बीठो आहे हेॾो अच त होॾो बीठो आहे थोरो अकुल मां कमु वठ यार सफ़ा असुल बेवकूफ़ थी पी रहियो आहियां। ॿुधो क़ुरान ते हथ रखी रोज़गार शुरू कंदासीं। हा बाबा हा बेमानी सफ़ा न कंदासीं अरे तूं त चुप कर कयो छा था मां जो लिखियल पढ़ण चांहि खपाईंदुसि। मां पाणी पियारे थो सघां मेज़ सफ़ा करे थो सघां तूं वरी कहिड़ी खेत जी मुरी आहे हक़ इलाल जी कमाईअ में शर्म न आहे कबो। हा मतिलब त हाणे मूंखे बेशरम थियणो पवंदो। करे छा थो लिखियल पढ़ियल जट